इमाम खुश थे। यो भी भलो कमा 12 महीने खैरात कयो था, पंहिंजे बच्चन जो सिर बख़्त जो ख़ैर थो थिए, इमाम सगूरे जो ज़िक्र थो थिए, असांजी बैटरी ईमान वारी चार्ज थी थिए। पर यार नमाज पढ़ंदे करबला वारो हुसैन खुश थी वई। पढ़ंदो अल्लाह कंदो पढ़ंदासे। हाणे गॾिजी रब जो ज़िक्र करायो, ला इलाहा हो ला इलाहा। ॾाढा ॾाढा सभु चौरायो ला इलाहा हो ला इलाहा। हजरत अब्दुल्ला साईं अर्ज कयो, मुंहिंजा मौला मूंखे जेरो कर, तुंहिंजे नाले ते वरी शहीद थी अचा। रब करीम फरमायस, अब्दुल्ला इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, हुन दुनिया ॾे अचण खां पोइ जेरो कोन थीबो। मां अल्लाह इहो कानून ठाहे छॾियो आहे, जेरो थियणो कोन्हे को। मुंहिंजा मौला अहिड़ा लुत्फ़ ऐं मज़ा शहादत खां पोइ मां पियो चवां, जेरो थिया पोयनि खे ॿुधाया, अहिड़ा मज़ा शहादत में अथव। शहादत खां कीबायो न। अल्लाह ताला जल्ल जलालहू फरमायो, अब्दुल्ला तुंहिंजी इहा ख्वाहिश मां रब पूरी करे सघां थो। तुंहिंजी दिल वारी ॻाल्हि दुनिया वारनि ताईं मां थो पहुचायां। रब इहा आयत पंहिंजे महबूब नबीअ ते नाज़िल कई। रब फरमायो, वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। जेके अल्लाह जे राह में शहीद थी विया, क़त्ल थी विया, उन्हनि खे मोल न चओ, बल अहयाउन, पर उहे जराब आहिनि, पंहिंजे रब वटि रिज़्क़ बि खाईंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। हज़रत हुसैन बि जेरो आहे, ॾाढा त चओ न। इमाम हुसैन बि सभु चई ॾेखारियो। मैसर चवंदो त हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन ज़िंदा इमाम आहे। अॻिते ॿुधव ई कोन, अॻे ई डरा थी पियो, जवान थी वियो। हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन ज़िंदा इमाम आहे। खुदा जे नाले शहीद थियो आहे, उन ई लपिट को हराम आहे। असां हुसैन नाले मक़ाम जे लाइ पिट कोन, असां चवंदा आहियूं, वाह हुसैन मरहबा, वाह जो मल्हाई करबला। जागो चओ सुभान अल्लाह। तव्हां बि भला गॾिजी चौरायो, वाह हुसैन मरहबा, वाह जो मल्हाई करबला। मर्तबो इहो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारी सैयदा उम्मे सलमा साइण जे घर में रात गुज़ारी। चओ सुभान अल्लाह। नबीअ जूं घरवारियूं मोमिननि जूं ॾाढा त चई ॾेखारो, मोमिननि जूं माहरूं आहिनि। छा आहिनि मोमिननि जूं? ॾाढा चओ मोमिननि जूं। उम्मे सलमा साइण वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया ऐं हुजूर जो मुबारक दस्तूर हो
त रोज़ानो वारे सां हिकड़ी घर वारी वट गुज़ारींदा हा। 9 हुजूर जा हरम हा, 9 ॿ हुजूर खे बानियूं हुयूं, हुजूर जा 11 हरम थिया। हुजूर हिकड़ी रात हिकड़ो ॾियारो हिकड़ी घरवारी मोमिनन जी मां वट गुज़ारींदा हा, ॿी रात ॿियो ॾींहुं ॿी अमड़ वट गुज़ारींदा हा, पंहिंजे घर वारनि वट पंहिंजे वारे ते रहंदा हा। उहा अमड़ असांजी हुजूर जा कपड़ा धोंदी हुई, हुजूर खे मानी खाराईंदी, ज़ोर ॾींदी हुई, ख़िदमत कंदी हुई। हिकड़े ॾियारे मोमिनन जी मां सैयदा साइण उम्मे सलमा वट आरामी थिया। चओ सुभान अल्लाह। अञा जेकॾहिं ॿी ॻाल्हि बि हज़म थियो त चवां, नबी साईं फरमायो जेके 2 घर वारियूं 3 घर वारियूं 4 घर वारियूं आहिनि ऐं उहो पंहिंजे ज़ालुनि सां इंसाफ़ नथो करे, मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जे ॾियारे ईंदो त हिकड़ो पासो कुल्लो उन जो हेठि हूंदो, हिकड़ो कुल्लो उन जो मथे हूंदो। समूरे महशर वारा ॾिसी सम्झंदा ते 2 ज़ालिन वारो आहे जंहिं इंसाफ़ न कयो आहे। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे सलमा साइण जे पाक हरम में हा। हुजूर फजर जी नमाज पढ़ी पंहिंजे मुबारक हरम में आया। मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ, उम्मे सलमा चई जी या रसूल अल्लाह। पाण फरमायो अज मु मोहम्मद करीम वट अल्लाह जो एड़ो त मलाइक थो अचे, एड़ो फरिश्तो थो अचे, अज खां पहिरियां ज़मीन ते कोन आयो वा। उन मलाइक अल्लाह का इजाजत घुरी आ, मौला मुखे मोकल दे त मां बि मुस्तफा दे मदीने वञा। काॾे वञा? अल्लाह करे तव्हां बि मदीने वञो। एड़ी 2 लखन जी दुआ कई मां त बि आमीन कोन चयो। वेंदो मदीने? जेके मदीने वेंदा उहे त सुभान अल्लाह चओ। मैसर जा लफ़्ज़ आहिनि सुहिणा, जे सुभान अल्लाह चओ त ॿुधायां। मैसर चवंदो त मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी मेहमान मेहमानीअ जो जीअं दस्तूर आ, तो बि मिठड़ा चोखणे मूंखे बि ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर मेहमान जो ही नात ख़ानो कर हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। हिकिड़ो मिसरो ॾाढो प्यारो आहे, अञा जे सुभान अल्लाह चओ त ॿुधायां। ॿुधंदो? मैसर चवंदो त सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ आ। अरे मोहम्मद हसन खां पुछ त सॼे सिंध में केतरी इज्जत थी मिलई, ॿियनि हकड़नि खे बि ॾिस, पाण ॾे बि ॾिस। जेकॾहिं इज्जत मिलई थी त या मोहम्मद करीम जे सदके थी मिलई। असां में त कुझु कोन्हे न।
तो मैं सर चवंदो त सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे काण किरोड़ आ गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अल्लाह करे मन भली राता का दुआ कबूल थी वने तो गड्डी चौरायो मन अल्लाह दुआ कबूल करे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा तो खात तुंहिंजे दर। हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे सलमा के फरमाया उम्मे सलमा जी या रसूल अल्लाह मलाइका मूं वटि थो अचे अॼु खां पहिरियां इहो महिमान कोन थियो आहे इन महिमान सां कचहरी करणी आहे मुंहिंजे कमरे में ईंदो उम्मे सलमा दरवाज़ो बंदि करे छॾ के ॿार खे अंदर न अचण ॾे त मां रब जे इन मलाइका सां कचहरी कयां। हज़रत उम्मे सलमा थी फरमाए त मां दरवाज़ो बंदि करे ॿाहिरि वेही रहियसि जेको बि पे आयो त चयमि पे त हुज़ूर मना करे छॾी आहे हुज़ूर जी मुलाक़ात कोन थींदी। अमर फरमाए एतिरे में सैयदना मुर्शिदना इमाम हुसैन नंढड़ो अची वियो अची अंदर वञण लॻो। सैयदा साहिब फरमाया मूं मना कई त पुट अंदर वञण जी इजाज़त कोन्हे दरवाज़ो बंदि आहे। हज़रत हुसैन फरमायो नानी दुनिया जे लाइ मुंहिंजे नाने नबीअ जा दर बंदि थी सघनि था पर मूं हुसैन जे लाइ दरवाजा बंद कोन थींदा। एकर चई ॿीहर अमड़ फरमावा तुंहिंजे नाने मनो कई आहे साईं फरमायो त मुंहिंजे लाइ मना कोन हूंदी। जॾहिं टियों दफ़ो साइण मना कई सैयदना इमाम हुसैन अली मकाम फरमायो नानी जे अंदर वञण कोन थी ॾी त मां हुसैन रोवां थो मुझे महबूब नाने के मुझो रोवण नापसंद थींदो आहे मां रोवंदुसि हुज़ूर पाण ई ॿार ईंदा। अञा हज़रत हुसैन इहे लफ़्ज़ चया मदीने वारे मीर अंदरा आवाज़ ॾिनो सलमा केरु आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अवां जो बचड़ो हुसैन आहे। मदीने वारे फरमायो हुसैन खे न रोक हुसैन जे लाइ दरवाज़ा बंदि थियणा कोन्हनि गे। अंदर आया सिद्धो हुजूर जे गोद मुबारक में वेठा जो सुभान अल्लाह। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि हुजूर जे मुबारक दाढ़ीअ में ये पंहिंजूं आङुरियूं हणण लॻो हुजूर जे मुबारक रीश सां खेॾण लॻो हुजूर जी गोद में हुजूर जे मुबारक कुलनि ते चढ़ण लॻो। मदीने वारा साईं उन जा गल चुमण लगा पेशानी चुमण लगा हुजूर उनके सूंघण लगा। मलाइक चयो या रसूल अल्लाह अवां हुसैन सां एॾो प्यार था कयो। मदीने वारे फरमायो कीअं प्यार न कया हुसैन मिन्नी व अन मिनल हुसैन हुसैन मूं मझाए मां मोहम्मद इन हुसैन मझाया। मलाइक चयो या रसूल अल्लाह अवां जो इहो बचड़ो हुसैन करबला जे मैदान में अवां जी उम्मत वारनि जे हथारां शहीद थींदो। ऐ अल्लाह जा हबीब माण्हू उहे हूंदा जेके तो मोहम्मद करीम ते कलमो पढ़ंदा। इहा जॾहिं हदीस ॿुधा चई ॾिस मुला हुया न अबा कलमो रुगो मुलनि पढ़ियो मदीने जे मीर जे बचड़नि खे ॾुखाइण वारा मुल्ला कोन हा इहे कूफी हा कूफी।
मदीने जे ताजदार के हजरत सैयदना इमाम हुसैन अली मकाम के हुजूर जे गोद में खेडंदे ॾिसी उन मलाइक चयो सुहिणा अवां जे न बचड़े के करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। हुजूर के उन मलाइक चयो सया रसूल अल्लाह जे अवां चाहियो त अवां के उन जमीन जी मिट्टी बि ॾेखारिया। हुजूर के उन जमीन जी मिट्टी बि आणे ॾिनई। हुजूर उन मिट्टीअ खे सुंघियो पाण फरमायो हाज़ा अर्दुन कुरबियूं बलाइन, ही दुख ऐं गम वारी जमीन जी मिट्टी आ। हजरत उम्मे सलमा दी फरमाए जेॾी महिल मूं दरवाज़ो खोलियो हुजूर हजरत हुसैन खे चुम्मी बि रहिया हा त मदीने वारा ज़ारो कतार रोई बि रहिया हा। मूं मदीने वारे जे रोअण खे ॾिठो हुजूर जे वेझो थियसि त मुंहिंजे महबूब नेड़ खया मूंखे ॾिसी फरमायो ओ उम्मे सलमा जी या रसूल अल्लाह। पाण फरमायो हाणे हाणे न मलाइक मूंखे ॿुधायो वा मुंहिंजे न बचड़े हुसैन खे करबला जी ज़मीन ते क़त्ल कयो वेंदो। ही उन जे क़त्ल वारी जाइ जी मिट्टी आ। उम्मे सलमा संभाले रख जेॾी महिल इहा ज़मीन वारी मिट्टी रत में गाड़ी थी वञे समझी वञा त मुंहिंजो हुसैन करबला में शहीद थी वियो। उम्मे सलमा फरमायो त इहा मिट्टी मूं हिकिड़े शीशे में विझी रखी आहे। सन 60 हिजरी थियो। 60 हिजरीअ जे रजब महीने जी 22 तारीख़ ते हजरत अमीर मुआविया अल्लाह ॾे वियो वफ़ात करे वियो विसाल करे वियो। हुजूर जो साहबिया मदीने वारे मीर जो कातिबे वहिया मुझे महबूब फरमायो अल्लाहुम्मा हदे अल्लाहुम्मा अजअलो हादियन व महदियन। मुझा मौला अमीर मुआविया के हादी ब बना त महदी ब बना। अमीर मुआविया 22 रजब ते विसाल कयो जेनी ते तव्हां कुंडा करे घर में खाईंदा हो। यो अमीर मुआविया जे विसाल जी खुशी अथव। अमीर मुआविया साहबिया उन जे मरण ते खुश मुसलमान कोन थींदो आ। अमीर मुआविया विसाल कयो यजीद उन जे तख्त ते वेठो। सन 60 हिजरीअ में इमाम आली मकाम ॾे न्यापो मोकिलियई। हजरत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर ॾे हजरत अब्दुल्लाह इब्न उमर ॾे न्यापो मोकिलियई त मां अमीर थियो आहियां मुंहिंजी बैत कयो। मां अॻवान थियो आहियां मूंखे वोट ॾियो। मां तख्त नशीन थियो आहियां मुंहिंजी ताबेदारी कयो। हजरत इमाम हुसैन आली मकाम खे जेॾी महिल न्यापो ॾिनो वियो त साईं हजरत अमीर मुआविया विसाल करे वियो आहे। यजीद उन जे तख्त ते वेही तव्हां खां बैत थो घुरे। हजरत हुसैन आली मकाम फरमायो मां यजीद जहिड़े पलीत जी बैत कोन कंदुसि छो त मां मोहम्मद मीर जो बचड़ो आहियां। यजीद में बुराई कहिड़ी हुई? यजीद शराबी हो, शराब पींदो हो। इमाम अली मकाम फरमायो जेको शराब पे वो अगवान कोन थींदो। यजीद में खराबी हुई तो नमाज कोन पढ़ंदो हो। तारीख में आ त नमाज खां सुस्त हुयो। बेढोलो थी वियो वॾो पेट थी वियो सो थुल्हो थी वियो उथी कोन सघंदो हो। पोइ इन सुस्तीअ जे करे नमाज़ कोन पढ़ंदो क़ुरान खां परे हो शराबी हो ज़िना जो शौक़ीन हो औरतूं घुराए नची ऐं ख़ुशि थींदो हो। औरतूं पाण वटि राति जो रहाईंदो हो मुहर्रमात सां शादियूं कराईंदो हो।
हजरत इमाम आली मकाम फरमायो तो जहिड़े बद किरदार जी बैत कोन कबी हुन न्यापो मोकिलियो पोइ तव्हांखे क़त्ल कयो वेंदो। हजरत हुसैन फरमायो उहो क़त्ल थियण क़बूल आहे जंहिंमें नानो मुस्तफ़ा राज़ी हुजे, उहा बैत क़बूल नाहे जंहिंमें अल्लाह